करमपुर बरसात तालुके ठुले जे यूसी तोज जे बरसात मुतासिर ॻोठ बावल बंगलाणी वासी 8 साला मासूम ॿारड़ो वलीउल्ला बंगलाणी घर ॿाहिरां रांदि खेॾंदे बरसात जे पाणी जे तलाउ में ॿुॾी फौत थी वियो आहे। साथी ॿारनि जे इतलाउ ते ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची तलाउ मां फोती ॿार जो लाश ॿाहिरि कढियो। वलीउल्ला बंगलाणी जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छाइंजी वियो। राब्तो करण ते फौतीनी घर जे वारसनि ॿुधायो त घर में राशन न हुअण करे फौती ॿारड़ो बुख ते ज़िद करे ॿाहिरि निकिरी वियो। ॿारनि सां ॿाहिरि खेॾणु वियो ऐं ॿुॾी फौत थी वियो। आख़िर में मुतासिर ख़ानदान हुकूमत ऐं वस वारनि खां वाहर जी अपील कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।